अस्सलाम वालेकुम साथियों। अज अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन। अज आहे 13 रजब। अज सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा बरदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन जे बाबा सैयदा तय्यबा ताहिरा ज़ाहिदा ख़ातून जन्नत, उहा ख़ातून जन्नत जंहिंजे बारे में मूं पढ़ियो आहे पंहिंजे असातिज़ा खां त जॾहिं पुलसरात जो मंज़र हूंदो, अल्लाह तबारक व ताला ऐलान कंदो त हे फ़रिश्तो, नबियो, रसूलो, वलियो, ऐलान थी वेंदो सभई पर्दो कयो। उहो हुकुम हूंदो आहे औरत जे लाइ पर्दे जो, पर अल्लाह उन ॾिहाड़े ते ऐलान कंदो त अॼु सभई पर्दो कयो जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी सुहिणे अलीअ जी राणी हसनैन जी अम्मा सैयदा तय्यबा ताहिरा ज़ाहिदा ख़ातून जन्नत अम्मा फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो पुलसरात तां गुज़र थींदो, तंहिंजे करे सभई पर्दो कयो। एॾो शान मान मर्तबो जो सैयदा जॾहिं ईदी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी करे इस्तक़बाल कंदा, एॾो मान ऐं मर्तबो, सखावत, वफ़ा। ऐं कहिड़ी ॻाल्हि कयां, जिथे हर शइ दंग थी वई, उन फ़ातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शोहर सुहिणे अली, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कुंतु मौला फ़हाज़ा अली मौला, जंहिंजो मां मौला आहियां उन अली उन्हनि जो मौला आहे। अॼु बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं असीं शुरूआत कयूं पिया जेको आहे हिते पाण पंहिंजी लेबॉर्ट्री में मौजूदु आहियूं, वात मिठो पिया कयूं, मिठाई विरायूं पिया। हीउ नंढड़ो नज़रानो आहे, अल्लाह ताला क़बूल फरमाए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह। पंहिंजे स्टाफ खां शुरूआत था कयूं ऐं पंहिंजे दोस्तनि खां। न वठो, बिस्मिल्लाह करे खणो तव्हांजो। बिस्मिल्लाह खणो, वठो त पोइ ॿाहिरि हलो। बेटा एक खणो, बिस्मिल्लाह। वाजिद भाई खणो, बिस्मिल्लाह। एॾा मथां खणो, पुटु वॾी सफ़ा थोरी जॻह कमु खे
बारगाह में क़बूल फरमाए। ख़िदमतूं हुअं लाइ रज़ा जे लाइ हूंदियूं ऐं अॼु ॾाढो मुबारक ॾियारो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे। उनजे करे हीअ मिठाई विराए करे उहो ख़ुशी जो ॾियारो मल्हायोसीं। अलाह ताला क़बूल फरमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।